अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बलिकार आवाया सायरा सुमरो आवाया पेरिया गुल सबका पेरी का नजर हेडलाइन ते वजीर आजम शहबाज शरीफ सां एमक्यूएम वफ़द मुलाकात कई। इस्लामाबाद में एमक्यूएम वफ़द ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवानी में वजीर आजम सां मुलाकात करे तजवीज़ूं पेश कयूं। वफ़द में डॉक्टर फारूक सत्तार ऐं अमीनुल हक शामिल हुआ। मुलाकात में नायब वजीर आजम इसाक डार ऐं राणा सनाउल्लाह समेत ॿिया अॻवान भी मौजूद हुआ। वजीर आजम एमक्यूएम जी तजवीज़नि ते लाॻापियल अख़्तियारनि खे गौर करण जी हिदायत। वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त एमक्यूएम वफ़ाक़ी हुकूमत जी अहम इत्तेहादी पार्टी आहे। अवामी भलाई वारनि मंसूबनि ते एमक्यूएम हमेशा हुकूमत जो साथ ॾिनो आहे। अमरीकी सैन्य जंग बाबति करारदाद मंज़ूर करे वरिती। करारदाद ट्रंप खे ईरान खिलाफ़ ताक़त जे इस्तेमाल खां रोके सघे थी। करारदाद जे हक़ में ट्रंप जे रिपब्लिकन पार्टी जा 4 मेंबर भी साम्हूं अची विया। करारदाद जे हक़ में 50 ऐं मुखालिफ़त में 47 वोट आया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान खे वॾो धचको ॾियणो आहे। ईरान वटि वक़्तु महदूद आहे। थी सघे थो ईरान मथां ॿीहर हमलो करणो पवे। 3 ॾींहं या ईंदड़ हफ़्ते हमलो थी सघे थो। ईरान जी जंग तेज़ी सां ख़त्म कंदासीं। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरानी परॾी वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका ॿीहर अगराई कई त हाणे रद्दअमल हैरत अंगेज़ हूंदो। अमरीका धमकी खे अमन जो मौक़ो बणाए पेश करे रहियो आहे। पंहिंजे बयान में ईरान जे परॾी वज़ीर वधीक चयो आहे त ईरान अमरीका जो जदीद जहाज़ F-20 किराए दुनिया जी वॾी क़ुवत बणिजी वियो आहे। ॿीहर जंग शुरू थी त अमरीका जा वधीक जहाज़ किराइण लाइ तयार आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरानी हम मनसब सां मुलाकात के तेरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ॿिनि ॾींहं जे दौरे दौरान ॿियो भेरो तेहरान पहुतो। ईरानी मीडिया मुताबिक़ घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरानी घरू वज़ीर सां मुलाकात कई। मुलाकात में खितेरी सूरत हाल ऐं जंग जे ख़ात्मे बाबति ख़यालनि जी ॾे वठ कई। ईरानी मीडिया मूजिब मोहसिन नक़वी पासदाराने इनक़लाब जे कमांडर इन चीफ अहमद वहीदी सां भी मुलाकात कई। ॿिन्हिनि अॻवाननि विच में खितेरी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। चीन ऐं रूस विच में तवानाई समेत ताउन जा 20 मुआहिदा। चीनी रूसी सदर जामे स्ट्रेटेजिक ताउन जे गॾियल पधिराई ते सहियूं करे छॾियूं। चीनी सदर शी जिनपिंग चयो आहे त रूस ऐं चीन खे गुंडागर्दी ऐं तारीख़ पलटजण वारनि क़दमनि जी मुखालिफ़त करणु घुरिजे। अमरीका ईरान जंग खे रोकणु ज़रूरी आहे। वधीक वेहड़ गैर दानिशमंदी हूंदी। दुनिया जंग जे कानून तरफ़ वापसि वञण जी ख़ातिरी खे मुंहुं ॾेई रही आहे। रूस जे सदर प्यूटन चयो त रूस अमरीका समेत पंहिंजे भाइर वारनि सां ताउन करण लाइ तयार आहे। रूस चीन लाॻापा आलमी इस्तेहकाम में मददगार बणिजी रहिया आहिनि। पाक चीन दोस्ती जे डायमंड जुबली चीन जे पार्लियामानी वफ़द जे सेनेट ऐं क़ौमी असेंबली आमद। स्पीकर अयाज सादिक सां मुलाकात। थोरा मञिया नेक तमन्नाउनि जो इज़हार। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त 75 सालनि में पाक चीन लाॻापा वधीक मुस्तहकम थिया आहिनि। वफ़द जे दौरे सां पार्लियामानी स्ट्रेटेजिक ताउन जा वधीक रस्ता खोलंदा। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन मुश्किल वक़्त में एतमाद जोगा ऐं मुख़लिस दोस्त आहिनि। पाक चीन शराकतदारी ख़िते में अमन तरक्की इस्तेहकाम जी ज़ामिन आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार ख़िताब कंदे चयो आहे त चीन हमेशा पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुद मुख्तियारी जी हिमायत कई आहे। ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली में चीनी वफ़द जी आजियां कई। सिंध हुकूमत पारां कराची में ट्रकुनि ट्रालुनि ऐं ॻरियुनि लोडिंग गाॾियुनि लाइ शहर खां ॿाहिरि जदीद टर्मिनल क़ाइम करण जो फ़ैसिलो। कराची पोर्ट के नादरन बाईपास ते तजवीज़ कयल हैवी व्हीकल्स टर्मिनल सां मिलाइण लाइ ख़ुसूसी ट्रैक ठाहियो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर जी सदारत हेठि सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी बोर्ड जो इजलास। ईवी टैक्सी 500 बसनि ऐं डबल डेकर मंसूबनि जी मंज़ूरी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर चयो आहे त ट्रकुनि ट्रालुनि ऐं ॻरियुनि लोडिंग गाॾियुनि लाइ नादरन बाईपास ते जदीद टर्मिनल तामीर कयो वेंदो। हैवी व्हीकल्स टर्मिनल सां शहर में ॻरी ट्रैफ़िक जे दबाव में घटिताई ईंदी ऐं ट्रांसपोर्ट निज़ाम वधीक बहितर थींदो। खानपुर महर वेझो साईं सादराम जी आख़िरी रस्मनि में शिरकत लाइ वींदड़ हिंदू बिरादरी सां हादिसो। हिकु औरत फोत 4 औरतुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला। हिंदू बिरादरी जे वैन खे
ॻोठ शरबत जसकाणी वटि ओचितो बाहि वकोड़े वई, जंहिं जे नतीजे में औरत राखी ज़ाल बुर्ज लाल फौत थी वई। ज़ख़्मी थियल 3 औरतूं अस्पताल मुंतक़िल। चक में बिजली जी तारुनि मां बाहि लॻण सबबि 7 कखावा घर सड़ी विया। डहर ॻोठ में ओचितो बाहि लॻण सबबि 7 घरनि अंदरि पयल अनाज ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रख में तब्दील थी वियो। खुलियल आसमान हेठि वेठल ॻोठाणनि पारां वस वारनि खे मदद जी अपील। टंडबागो में तलाक याफ़्ता 3 ॿारनि जी माउ कारे इल्ज़ाम मढ़ी कुहाड़ियूं हणी मरणी। ॻोठ खान ज़ऊर में जवाबदार इरफान ज़ऊर कुहाड़ियूं हणी पंहिंजी भेण 45 वरनि जी शीरीन खातून खे रतो रत करे छॾियो। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मी औरत चयो आहे त वालिद जी मिल्कियत मां हिसो घुरण ते भाइरनि कारे इल्ज़ाम मढ़ी क़त्ल करण जी कोशिश कई आहे। नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सांगड़ में मुड़िस पारां कारे इल्ज़ाम मढ़ी भाइरनि हवाले कयल औरत बेदर्दी सां क़त्ल। 15 ॾींहं अॻु परिणियल नारी सूमरी कंडाणी खे पंहिंजे मुड़िस कारे इल्ज़ाम ॾेई वर्कशॉप में भाइरनि हवाले कयो हो। जवाबदार अरबाब अली कंडाणी फायरिंग करे पंहिंजी भेण सूमरी कंडाणी खे क़त्ल करे फरार थी वियो। घरू वज़ीर जासिर लंजार नोटिस वठंदे एसएसपी सांगड़ खां रिपोर्ट तलब करे वरिती। मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी हिदायत। कानपुर में जवाबदार कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। गढ़ी तेगो में जवाबदार सदोरो तेगाणी पंहिंजी घरवारी शबीरा खातून खे बंदूक जा फायर करे क़त्ल करण बाद फरार। अब्बा पजेती मारो खसे अब्बा तो चाहे कि मम्मी को कोई मस्जिद में फिट करावा हे पुटका दे तो महीने के बारे में कर दो ओ मारो के महीने के बकल चाहिए तो छदाए तो आया अना जुड़े तो आहे बदे ओ अल्लाह को तो चिगला पाना का है आना उनका फिक्र छोड़ छे गई पाना भजियो सा नडड़े एडे खणी आया हूं। मेहड़ में वेशी जवाबदार मस्जिद अंदर पंहिंजे पुट खे गलो कपे क़त्ल करे छॾियो। ॻोठ उमीद देरो में जवाबदार अब्दुल रज़ाक मेमण पंहिंजे 3 पुटनि खे मस्जिद अंदर क़त्ल करण जी कोशिश कई, जंहिं दौरान बनीगर अहमद अली ऐं अली जान भॼी जान बचाई। जवाबदार पंहिंजे 14 वरहनि जे पुट मोहम्मद अली मेमण खे तेज़दार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो। पुलिस कार्रवाई करे जवाबदार अब्दुल रज़ाक मेमण खे गिरफ़्तार करे वरितो। खेरपुर भरिसां ट्रैक्टर टाली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार औरत फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। रायना रेलवे फाटक भरिसां हादसे में औरत मरियम खातून थॾे ते फौत थी वई। नौजवान अली खान जावरी सख़्त ज़ख़्मी थी पियो। बांग्लादेश पाकिस्तान खे 78 रनसनि तां हाराए टेस्ट सीरीज़ खटे वरिती। 437 रनसनि जो पीछो कंदे क़ौमी टीम 358 रनसनि ते ऑल आउट। मोहम्मद रमज़ान सभ खां वधीक 94 रनसूं ठाहियूं। शान मसूद ऐं सलमान आगा 71 रनसनि सां निमाया रहिया।